ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन असां शेयर करे रहिया आहियूं। लाड़काने पुलिस जी कामयाब कार्रवाई 3 वरियनि जी मासूम ॿारी ज़ैनब फातिमा जे अगवा ऐं क़त्ल जो ब्लाइंड केस ट्रेस आउट कयो वियो आहे। मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सीहड़ थाणे जी हद मां गुम थी वियल ॿारड़ी ज़ैनब फातिमा जो लाश पाणीअ जे तलाउ मां बरामद थियो हो। फौती ॿारड़ी जे चाचे जी फरियाद ते वाक़िए जो केस पुलिस स्टेशन सीहड़ ते दाख़िल कयो वियो हो। पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिबि ॿारड़ी जो मौत चेहरे ते हथ रखी साह बुसाटजण सबबु थियो। रिपोर्ट मुताबिक़ चेहरे ते ज़ख़्मनि जा निशान भी मौजूद हुआ। उन खां सवाइ कंहिं ॿिए हंधि तशद्दुद या ज़्यादतीअ जूं शाहिदियूं नाहिनि मिलियूं। SSP लाड़काने डॉक्टर मोहम्मद इमरान ख़ान जी हिदायतुनि ते SP हेडक्वार्टर आसिफ रज़ा बलोच जी सरबराही में ख़ासि टीम जोड़ी वई। टीम में शामिल पुलिस ऑफिसरनि ऐं टेक्निकल टीम केस खे ट्रेस करे मुख्य जवाबदार रब नवाज़ उर्फ सनाउल्ला सूमरो खे हिरासत में वठी जांच कई। गिरफ़्तार जवाबदार ॿारड़ी जे वालिद जो वेझो माइट ऐं उन ई ॻोठ जो रहवासी आहे। जांच दौरान जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे मुबैना तौर थियल ॿारड़ी ज़ैनब फातिमा खे अगवा ऐं क़त्ल करण जो बि इंकशाफ़ कयो। जवाबदार एतराफ़ कयो त हुन घरेलू तकरार सबबि ॿारड़ी खे अगवा बाद दुकान में लिकाए छॾियो हो। ॿारड़ी जे रोअण ते खेसि चुप करण दौरान संदसि चेहरे ते ज़ोर सां हथ रखण सां साह बंदि थियण सबबि ॿारड़ी फौती बाद में जवाबदार लाश पाणी जे तलाउ में उछलाए छॾियो हो। अफ़सोसनाक ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। लाड़काने पुलिस जी कामयाब कार्रवाई 3 वरियनि जी मासूम ॿारड़ी जे क़त्ल ऐं अगवा जो ब्लाइंड केस ट्रेस आउट कयो वियो आहे। मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे।